सलाम साथियों, अॼु असां हिकु अहिड़ी शख़्सियत सां गॾु मौजूदु आहियूं जंहिंजी सुञाणप हिन पूरे खिते में मुनफ़रद आहे। हू न सिर्फ़ु कल्चरल जे लिहाज़ खां पर घोड़नि उठनि जो शौक़ीन पिणु आहे ऐं अॼु असां हुन सां गुफ़्तगू कंदासीं हिकु नए टॉपिक ते जेको आहे उनजो पटको। त अॼु असीं चाचा साईं खां सवाल कंदासीं त उहे पटके जा केतिरा क़िस्म आहिनि, कहिड़ा आहिनि ऐं पटके मुतलिक़ अनेक सवाल कंदासीं। सभ खां पहिरीं अवां जेको पटको ॿधियो आहे सो इहो बोस्की जो पटको आहे, पर तव्हां पहिरीं असांखे ॿुधाईंदा त पटके ॿधण जा टोटल केतिरा क़िस्म थींदा आहिनि? पटके ॿधण जा हाणे हिकिड़ो त बोस्की जो पटको आहे, ॿियो फेंटो पटको आहे ऐं टियों मलमल जो पटको आहे। टे पटका आहिनि ख़ासि तरह सां। पोइ मलमल जो केरु ॿधंदो आहे, बोस्की जो केरु ॿधंदो आहे, फेंटो केरु ॿधंदो आहे। उहो अॻे जे दस्तूर ऐं हाणोके दस्तूर में थोरो फ़र्क़ु अची वियो आहे। जीअं मिसाल हाणे पढ़ाई में अची वियो आहे, अॻे ॿिए नमूने पढ़ाईंदा हुआ, हाणे ॿिए नमूने पढ़ाईंदा। ऐं अहिड़नि में हर ॻाल्हि पहिरीं खां थोरी तब्दीली अची वई आहे। तंहिंजे करे न कंहिं क़ौम जो चई सघिजे थो, न कंहिं माण्हू जो चई सघिजे थो। दोस्ती जे हिसाब सां, मोहबत सोहबत जे हिसाब सां तब्दीलियूं अची वियूं आहिनि। मेल मेलाप वधीक थोरा सुलझल थी विया आहिनि। उन जे करे हाणे फेंटो पटको त असल में ॿधंदा ई राजपूत क़ौम जा माण्हू आहिनि ऐं उहे राजपूत माण्हू जा क़ौम घणो करे उन नमूने जो पटको ॿधंदा आहिनि। उन ॻोठ में जेको बि शौक़ीन आहे सुहिणो ॿधे थो, सभु सिखंदा उन खां आहिनि। पोइ उन ॻोठ वारनि सभिनी जो पटको सुञाणप में अची वेंदो त हीउ फलाणे ॻोठ जो माण्हू आहे। अच्छा, उहो ख़ासि करे मतिलबु त इहे बोडेश्वरी जो ॿध चवंदा आहिनि, सोपारी ॿध हूंदो आहे उहो ॿधंदा आहिनि, फेंटो पटको ॿधंदा आहिनि, त्रेटो पाईंदा आहिनि। उहे पंहिंजे लिबास में ख़ूबसूरत लॻंदो आहे सॼो मतिलबु लिबास। ऐं लिबास वॾी ॻाल्हि आहे, लिबास न आहे त माण्हू अधूरो आहे। ऐं पटको त हिन सॼे लिबास जो कवर आहे, जंहिंजी तमामु एॾी वॾी अहमियत आहे जंहिंजो को हिसाबु कोन्हे। ऐं ख़ासि करे मतिलबु त एतिरो आहे जेको मिसाल तौरु अवां केरु मतिलबु त ग़लती में या भुल में मतिलबु पटके खे हथु लाहींदो न त मूंखे अवलो लॻंदो। अच्छा, हुन में पोइ माण्हू जी शख़्सियत जेका आहे न, हुन में तमामु इहा हिकिड़ो वाधारो हूंदो आहे। एतिरे क़दुरु जेको हू जेकॾहिं एतिरे क़दुरु लाइक़ु माण्हू न आहे न त बि पटके ॿधण खां पोइ हू पंहिंजी लाइक़ी खे थोरो वज़न ॾींदो, लाइक़ु थी वेंदो आहे। ऐं अॻे असां वटि अहिड़ा राजपूत क़ौम जा मिसाल आहिनि। हीअ डिलेवरी जहिड़ा मामला, इहे अस्पतालूं इहे न हूंदियूं हुयूं तॾहिं जंहिंखे साड़ी सूअर चवनि था, जेको साफ़ु सुथिरो अछो माण्हू हूंदो आहे, जंहिं कॾहिं कंहिं ॾांहुं मेरी नज़र सां न ॾिठो हुजे, को अहिड़ो मामिलो थींदो हो त हुनजो पटको हुनखां महिरबानी थोरे सां घुरी हुनजे पटके जो पल्लो पाणी में पुसाए उहो पाणी पीआरींदा हुआ त उहो बीमारी या अहिड़ी का ॻाल्हि हूंदी हुई डिलेवरी जहिड़ी, त हुनजो मसइलो हल थी वेंदो हो। एतिरो मतिलबु त हुन माण्हू ऐं शख़्सियत जो पावर आहे ऐं एतिरो हिन सॼे लिबास में पटके जो पावर एतिरो सुपर आहे मथे। अच्छा दादा, तव्हां सोपारी ॿध पटको आहे, वड़ी वारो पटको आहे, त इहे पटके जा टोटल केतिरा क़िस्म आहिनि ऐं सोपारी ॿध पटको छा हूंदो आहे? वड़ी वारो पटको सोपारी ॿध जो मतिलबु हूंदो आहे जहिड़ी सोपारी गोल जहिड़ी सुहिणी हूंदी आहे, हीउ विच पूरो मिलियलु हूंदो आहे, हीउ पोयां पूरो मिलियलु हूंदो आहे, हीउ पासो हिकु जेतिरो हूंदो आहे, हीउ पासो हिकु जेतिरो हूंदो आहे, माना इहो टिक थियलु बीठो हूंदो आहे। उनखे सोपारी ॿध चवंदा आहिनि। ऐं ॿिया मारवाड़ी ॿध आहिनि जेको मारवाड़ जे इलाइक़े में ॿधा वेंदा आहिनि। ऐं हिते असांजे दस्तूर में राजपूत क़ौम में त मतिलबु हर ॻोठ जो न मतिलबु त ॿध सुञाणप में अची वेंदो आहे। असीं परे खां ई सुञाणींदा आहियूं, पटको पियो ॾिसण में अचे अंदाज़ो लॻाए वठंदा आहियूं त हीउ कहिड़े ॻोठ जो माण्हू आहे। ऐं बाक़ी हाणे सिंध आहे असांजी जेको लाड़ आहे, हुनमें इहो सिंधी पटको लाड़ी नमूने जो ई ॿधो वेंदो आहे। लॻभॻि आऊं बि उन तरीक़े सां ॿधंदो आहियां। सॼी हिन लोवर सिंध में इहो पटको ॿधियो वेंदो आहे। बाक़ी हाणे हिन इलाइक़े में मथे मरी आहिनि, बुगटी आहिनि, बलोच आहिनि, उहे त अरिड़हं वाल जा पटका ॿधंदा आहिनि वॾा, हितां खां हुतां खां इहो पंहिंजे नमूने जा, जंहिंखे भले बलोची चई छॾो। ऐं अहिड़े नमूने सां सभु कंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां धारदार न आहिनि नमूना। अच्छा, पटके जेको पाण ॿधंदा आहियूं उनजो माना इलाइक़े जे हिसाब सां हूंदो आहे या ज़ात जे हिसाब सां हूंदो आहे? ज़ात जे हिसाब सां बि हूंदो आहे, इलाइक़े जे हिसाब सां हूंदो आहे। इलाइक़े जे हिसाब में उहो क़ौमनि ते मदार रखे थो ऐं ज़ात जे हिसाब सां मिसाल तौरु हिकिड़ो वॾी उमिरि जो माण्हू आहे,
या हिकिड़ो छा चइजे शेड्यूल कास्ट नमूने जो आहे जी त हुनखे बोस्की जो पटको खां थोरी परहेज़ करणी आहे, फेंटे पटके खां थोरी परहेज़ करणी आहे अॻूणे दस्तर मूजिबि। जी हाणे त सभु कंहिंखे छुटी आहे, जेको जंहिं वाटि वञे। जी हुनखे मलमल जो पटको दस्तूरी ॿधो वेंदो आहे, जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं कसबी वग़ैरह, जी जी उन्हनि खे उहे पटका ॿधाया वेंदा आहिनि। हिकिड़ो त ताज जो धणी अॻुवाण हूंदो आहे, हुनखे पटक ॿधायो वेंदो आहे। ॿियो जेको कसबी हूंदो आहे हुनखे ॿधायो वेंदो आहे। कसबी लेवल जो जेको माण्हू आहे न हुनखे उहो हल्को पटको मलमल जो ॿधायो वेंदो आहे, जेको सफ़ेद रंग जो हूंदो आहे। अच्छा, जेको ताज वारो हूंदो आहे या जंहिं अपर क्लास वारे माण्हू खे पाराए वेंदो आहे, उहो पटको कहिड़े क़िस्म जो हूंदो आहे ऐं उहो कीअं ॿधो वेंदो आहे? उहो पॻ मतिलबु त हिकिड़ी मुक़ररु हूंदी आहे। जीअं वॾा मिसाल हाणे जीअं पीर पगारे जो ख़ानदान आहे या ही जागीर वारा राणे साहब वारा माण्हू आहिनि या अहिड़ा बुगटी क़ौम में आहिनि, ॿियनि क़ौमनि में बि आहिनि, उनजी पॻ पीढ़ी बाए पीढ़ी हली ईंदी आहे। माना 10 पीढ़ियूं 20 पीढ़ियूं अॻु में मुंहिंजो ॾाॾो परॾाॾो 20 पीढ़ियूं अॻु में हू पॻदार हो, पोइ हुन जे वञण खां पोइ उहा पॻ ॿिए जे मथे ते रखी वई, माना हुनजे पुट वग़ैरह ते। अच्छा, उहो जेकॾहिं पुट जे बदिरां वॾे जे बदिरां नंढे ते रखी वई या मतिलबु पुट खे छॾे पोटे ते रखी वई त उहो उन्हनि पंहिंजो अख़्तियार आहे ऐं उहा पॻ हली ईंदी आहे। हुन पॻदार जो माण्हू इज़त कंदा आहिनि, हुन माण्हू जी हुन शख़्सियत जी इज़त कंदा आहिनि ऐं बाक़ी बि पटके जी वॾी अहमियत आहे। अच्छा, पटके ॿधण जो रवाज कॾहिं शुरू थियो ऐं इन बाबति ॿुधाईंदा त पटको छो ॿधियो वेंदो, हुनजा बुनियादी कहिड़ा माना? हाणे छा आहे न, हींअर इहे बम आहिनि, इहे दवाऊं आहिनि, उन जे ज़रिए माण्हुनि खे मारियो पियो वञे ऐं हिन खां अॻु में बंदूकनि जे ज़रिए मारियो वेंदो हो। मुल्कनि में लड़ायूं जंगूं इहे तॾहिं ई हूंदियूं हुयूं ऐं जॾहिं उहा तलवार सां वेड़ हूंदी हुई ऐं तलवार जी वेड़ में जेकॾहिं हींअर उहे छा मोटर साइकिल ते पाईंदा आहियो, हेलीपैड चवनि छा, उहो ज़रूरी आहे। त अहिड़े हिसाब सां मथे ते पटको त उन्ही माण्हुनि खे बि तमामु ज़रूरी हो, छाकाणि त को अहिड़ो धक वग़ैरह अचे त उनजो दफ़ा थिए। अच्छा, माना त पटके ॿधण सां सिहत ते कहिड़ा असर पवंदा आहिनि? सिहत ते माना हुनजो दिमाग़ जेको हूंदो न, उहो जेकॾहिं उहो हल्की दर्जे जो माण्हू हूंदो त पंहिंजो पाण खे मतिलबु त थोरो वॾे दर्जे जो पियो सम्झंदो ऐं हू जेकॾहिं को जवाबदारी वारो माण्हू न हूंदो न तब बि जवाबदारी महसूसु कंदो। जीअं हाणे मिसाल तौरु ई रोडनि ते मज़ूर क़िस्म जा माण्हू आहिनि, ज़नानियूं वग़ैरह आहिनि, आवारा क़िस्म जा माण्हू बि आहिनि। हुन आवारा साॻी खे जेकॾहिं पटको ॿधल हूंदो न त हू आवारा गर्दी खां लही करे अहिड़ी मेरी नज़र सां कंहिं न कोन ॾिसो, छाकाणि त हुन ते वॾी जवाबदारी पई ॾिसिजे। अच्छा, ॿियो इन खां अलावा जेके पाण पटको मथे ते ॿधंदा आहियूं त अक्सर करे पुठनि में या मथे में सूर जो रहणु या ॿियो को अहिड़ो असरु जेको पटके जे ॿध सां हुजे? पटके जे ॿध सां सॼी बॉडी ते मदार आहे। अच्छा, हाणे जीअं मिसाल पाण सूट बूट बि बुशर्ट पाईंदा आहियूं, सलवार कमीज़ पाईंदा आहियूं ऐं अहिड़े नमूने सां त्रेटो वग़ैरह पाईंदा आहिनि न त उहो त्रेटे वारो माण्हू जेको हूंदो आहे न उहो हलंदो ई कंहिं ॿिए नमूने सां आहे ऐं ॿियो हिते जेको कमर हुनजी कीअं ॿधल हूंदी आहे उहो तरीक़ो ई ॿियो आहे ऐं जेको त्रेटो पाए पियो ऐं मथे पटको ॿधे पियो हुनजी सिधाई फिटणी ई न आहे कंहिं बि सूरत में, कॾहिं बि कोन फिटंदी, चाहे हू धराड़ आहे चाहे हू मोतबर माण्हू आहे, हुनजो बिल्कुलु लेवल सिधाई बरक़रार रहंदी। पुराणे दौर में पटके जी इज़त छो कई वेंदी हुई? इज़त त हींअर हुअणु घुरिजे, हींअर माण्हुनि में फ़र्क़ु पइजी वियो आहे। इज़त पटके जी त कंहिं बि सूरत में करणी आहे, इज़त माण्हू जी हूंदी आहे पर उहो पटके पाइण सां उनजी इज़त वधीक कई वेंदी आहे। जीअं हींअर परे पंध खां को माण्हू वञे पियो या बस में चढ़े पियो या कंहिं गाॾी में लथो आहे त उहो पटके वारो माण्हू परे पंध खां ॾिसण में ईंदो ऐं सम्झण में ईंदो त हीउ को पक सां लॼ भरियो माण्हू आहे, ढंगातो माण्हू आहे जेको पटके सां वञे पियो ऐं उहा ऑटोमेटिक अहमियत आहे। को अॼु था ॾियूं ई अलाए केतिरी त किथे किथे झटि सम्झियो वेंदो आहे। इहा बि अव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे की शादी मुरादी में वञूं था त हज़ारे माण्हू हूंदा आहिनि, पटके वारो जेकॾहिं हिकिड़ो आहे त हुनखे पिया माण्हू ॾिसंदा आहिनि गौर सां, हीउ केरु आहे, हीउ किथां आयो आहे। अच्छा, हाणे हुन में त इज़त जहिड़ी ॻाल्हि त ॾिसिजे ई कोन थी, रुॻो एतिरो पुछियो वेंदो आहे हीउ केरु आहे।
सही जीअं मिसाल हाणे सकाफ़त जो मतिलबु त ॾियारो मल्हायो वञे पियो जी हुन में मतिलबु त हाणे गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि या जवाबदार माण्हू आहिनि या जिन ते ॿार आहे हुननि जो फ़र्ज़ु आहे हुन ॾियारे खे रोशन करणु चिटो करणु जी ऐं हुन में मतिलबु त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे 1.5 मीटर जी सलवार पहिरी पई आहे ॾाढी मुछ कूड़िया पिया आहिनि उन ॾींहं ते टोपी पाए ऐं स्टेज ते बि ऐं बाक़ी असां जहिड़नि माण्हुनि खे हिदायतनि लाइ हू चवंदा पिया आहिनि त बाबा हीअ ज़रूरी आहे हीअ मल्हायो हीअ करियो ऐं घर में डेडी में बि लॻी पई आहे हू पंहिंजे घर में ॿारनि खे एतिरो ई कोन चवंदा आहिनि बाबा सिंधी ॻाल्हायो या कुझु सकाफ़त खे ख़्यालु ॾियो अॼोके शहरी रवाज में इहो आहे पाण वटि त माना जेको पटको ॿधींदो आहे उनखे हिकिड़ो झटि चई छॾो झटि तसवर कयो वेंदो आहे पर हक़ीक़त में जेका सकाफ़त जी असांजी ओञाण आहे जेका सुञाणप आहे उहो इहो पटको ऐं अजरक ऐं इहे जेके शयूं आहिनि जेके हाणे मतिलबु त अहमियत ख़तमु इन जे करे थी आहे 1.5 मीटर जी सलवार पायो हेठि पेरनि में चंपल पहिरी पई आहे उहो स्टेज ते बीह ऐं असांखे पियो ॿुधाए त हीअ ज़रूरी आहे हीअ ज़रूरी आहे न घर में आऊं चवां थो डैडी मम्मी लॻो पियो त हाणे इहो माण्हू कहिड़ो अमल कंदा कहिड़ो क़दुरु कंदा कॾहिं हू सम्झंदा हिन सकाफ़त खे अच्छा दादा तव्हांजी कास्ट राजपूत आहे पोइ तव्हांजे मुताबिक़ जेका राजपूतनि जी सुञाणप आहे उहा फेंटो आहे या अछो पटको आहे राजपूत जी सुञाणप मतिलबु त इख़लाक़ सां आहे जी उहो केर बि थी सघे थो न हिंदू ते मदार आहे न मुस्लमान ते मदार आहे राजपूत लफ़्ज़ जी मान्या आहे उहो लॼ जो धणी हुजे ॿिए जो लॼ जो घोरो हुजे भई असल ॻाल्हि आहे त मतिलबु त हू कंहिं लॼ जो धणी हुजे लिबास पंहिंजी जॻह ते आहे ऐं उहो लिबास हींअर मतिलबु त इहो हल्कियूं हल्कियूं ज़ातियूं आहिनि शादियुनि मुरादियुनि में फेंटो पटको ॿधंदा आहिनि रीत रस्म कंदा आहिनि पर ओड़ा ख़ूबसूरत कोन ॾिसण में ईंदा आहिनि जहिड़ा हू ॾिसण में ईंदा आहिनि छाकाणि त लक्षण जेको आहे इख़लाक़ जेको आहे न उहो पाण ख़ूबसूरत आहे हिकिड़ो माण्हू शिकल जो सुहिणो आहे ऐं जेकॾहिं इख़लाक़ में ॻाल्हाइण में जेकॾहिं हू किरल लॻे थो त माना हू शिकल पंहिंजी जो त खानो ख़राबु पियो करे हिकिड़ो माण्हू कारो आहे या मतिलबु त शिकल में ख़ूबसूरत कोन्हे पर इख़लाक़ सां सिंगारियल आहे त सभु कंहिंखे वणंदो पियो त इख़लाक़ वॾी ॻाल्हि आहे अच्छा असां अक्सर करे राजपूत बिरादरी में ॾिठो आहे त उहो कल्चरली तौर बि फेंटो खे घणी तरजीह ॾींदा आहिनि सो उहो उनजे पोयां कहिड़ा कारण आहिनि तरजीह मतिलबु त हिन खां अॻु में हुई हिकिड़ो तरजीह हिन खां अॻु में हुई हाणे आहे ई कोन छाकाणि हाणे उन्हनि पाण खां ई वियो हलियो पाण खां वियो इन जे करे आहे त हू जेको तेको ॿधियो वेठो आहे जेको तेको ॿधियो वेठो आहे हाणे हू ॾिसनि था त असांजी जंहिं ॻाल्हि वटि जंहिं ॻाल्हि जे करे अहमियत हुई हुन अहमियत जी हिन लताड़ करे छॾी आहे हिन लताड़ करे छॾी आहे हिन लताड़ करे छॾी आहे तंहिंजे करे उन्हनि हिन ॻाल्हि मां मतिलबु छा चइजे रसो कढी छॾियो आहे अच्छा मतिलबु हिन में पटके ते कोई मदार कोन्हे अछो हुजे या फेंटो हुजे कोई बि हुजे पर को माना राजपूत जो मक़सदु ई इहो आहे त कंहिं लफ़्ज़ जो मुहाफ़िज़ आहे हा उहा को हरू भरू फेंटे जी ॻाल्हि कोन्हे छाकाणि त हू अॻे वधंदा हुआ हाणे जॾहिं उहा शइ उन्हनि खां विञाइजी वई आहे त उन्हनि माॻे हथु कढे छॾिया जेकॾहिं अभी हिन खे संभाले सघो था त भले इस्तेमालु करियो अहिड़े नमूने जी ॻाल्हि हिन दर्जे जी अची वई आहे न त हालांकि ॿिए कंहिंजो हिन सां कमु कोन हो फेंटे सां पटको अव्हांजे मुताबिक़ कहिड़ी उमिरि में ॿधणु शुरू कजे पटको उहो असां डाटकी में चवंदा आहियूं 12 न आई तो 32 को आहे 20 वज न वालियो तो बि कमु रिवाज को आहे 12 साल जो ॿार आहे छोकिरो आहे उहो जेकॾहिं हुन में चमक या रौनक या चालाकी नथा ॾिसो पोइ हू 32 साल जो थींदो त बि माशाअल्लाह ख़ैरु हूंदो ऐं बाक़ी हाणे 20 साल जो थी वियो आहे अञा हुन पटके जो वर कोन वारियो आहे माना इहो बि ख़ुदा ख़ैरु करे माना हू कंहिं ख़ासि दर्जे जो माण्हू थियणु ॾाढो मुश्किल आहे अच्छा कहिड़ी उमिरि में कहिड़े रंग जो पटको ॿधियो वेंदो आहे हाणे असांजे राजपूतनि जे रवाज में वॾी उमिरि जा माण्हू फेंटो पटको घटि ॿधंदा आहिनि सही पर जेकॾहिं ॿधंदा आहिनि त बि को हर्ज जहिड़ी ॻाल्हि कोन्हे सही ऐं अहिड़े नमूने सां को अहिड़ो कज़ियो या अहिड़ी का ॻाल्हि थींदी आहे त हुन ॻोठ में हुन पाड़े में सभु कंहिं माण्हू खे पटको कोन ॿधल हूंदो 12 ॾींहं खनि अच्छा हा सभ जे मथे ते टुवाल हूंदो पोइ उहो माण्हू सम्झी वेंदो त हिन ॻोठ जो माण्हू अॼु शहर में फिरियो पिए पटको ॿधल ई कोन हो टुवाल ॿधल हो माना हिन ॻोठ में को कज़ियो थियल आहे
सही। 12 ॾींहंनि खां पोइ उहा हुनजी रीत रस्म थींदी आहे, पोइ सभई गॾिजी उन्हनि जा अज़ीज़ गनात गॾिजी करे पोइ चवंदा आहिनि बाबा हाणे पटका ॿधो, पोइ पटका ॿधंदा आहिनि। पटके जो ॿध जेको उमिरि जी तनासिब सां न हूंदो, जीअं तव्हां चयो त 12 साल जी उमिरि में तक़रीबन। हा, इहो त शुरूआती वर ॾियण जो आहे, अच्छा, शौक़ु जो आहे। बाक़ी हाणे जीअं उमिरि घटंदी वेंदी न माण्हू जी, जीअं पीढ़ी ॾांहुं पियो वेंदो न जी, तीअं बांह जो ज़ोर घटंदो वेंदो, पटके जो वज हल्को थींदो वेंदो, फिरंदो वेंदो फिरंदो वेंदो फिरंदो वेंदो, माना उहो सुर खां थोरो लहंदो वेंदो वेंदो। जीअं मिसाल हाणे आऊं त न पोढ़ो आहियां न जवान आहियां, कंहिं कम जो ई कोन आहियां, पर रही ॻाल्हि त अञा इहो को पटको ॿधियो आहे उहो पीढ़ी ॾांहुं घटि आहे, जवानी ॾांहुं अञा तैलक रखे पियो, जेको ॿधे अव्हांखे मूं ॾेखारियो आहे। हाणे मतिलबु 10 साल खां पोइ जेकॾहिं आऊं जीअरो हूंदुसि अची ॾिसंदा आहिनि त इहे वर शायदि न हुजनि, छाकाणि त बांह जे ज़ोर सां ॿधिबो आहे। अच्छा, पटके जो माना बांह ते डिपेंड करे थो, उमिरि ते 20 या 40 या 60 साल जी उमिरि ते डिपेंड। बांह ते त तमामु ज़रूरी आहे ऐं ख़्यालनि ते बि हूंदो आहे। जीअं हिकिड़ो मिसाल फ़नकार आहे, कॾहिं कॾहिं कहिड़ो फ़नकार पियो मज़ो ॾे। सर जूं कहिड़ियूं बिरादरियूं कहिड़ो पटको ॿधंदियूं हुयूं? मिसाल जी राजपूत आहिनि त माना उहो फेंटो जे हवाले सां मशहूरु आहिनि। बाक़ी जेके तव्हां पहिरीं ॿुधाया त माना जेका बलबल जो पटको आहे उहो कसबी पाईंदव, उहो माना मुख़्तलिफ़ अञा बि के बिरादरियूं आहिनि जेके पटको पाईंदियूं आहिनि, उहो तव्हां इन मुतालिक़ छा ख़्यालु आहे? हा, फेंटो पटको मतिलबु हाणे राजपूतनि जो इहो त्रेटे समेत लिबास इहो आहे। ॿियो ख़ासि करे फेंटो पटको तॾहिं ज़रूरी आहे, रंगीन पटको तॾहिं ज़रूरी आहे जॾहिं हू शादी करे थो। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ एतिरो ज़रूरी आहे जेसि ताईं हू जवान आहे। सही। अच्छा, पोइ मतिलबु त मिसाल तौरु हुनजे माउ जी डेथ थिए थी या पीउ जी डेथ थिए थी, तंहिंखां पोइ काफ़ी माण्हू उहो छॾे ॾींदा आहिनि फेंटो पटको ॿधणु ऐं अछो पटको ॿधणु शुरू कंदा आहिनि। पर जेकॾहिं केरु ॿधे पियो त पोइ अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि। अच्छा, पटको बिरादरी जे तनासिब सां? बिरादरी जे तनासिब सां इहे छोटा मोटा इहे हूंदा आहिनि, इहे वॾा सरदार न हूंदा आहिनि जी, त बि इहे मुख़्तलिफ़ ज़ातनि में थोरो हुनखे टीलात चवंदा आहिनि, उहे हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॿधायो वेंदो आहे ऐं हुनजी माण्हू इज़त कंदा आहिनि, एतिराम कंदा आहिनि। जीअं उहो वॾे सरदार जी कई वेंदी आहे, ईअं उहे हिकिड़े मुख़्तलिफ़ ज़ातनि जा आहिनि। जीअं मिसाल असांजी ज़ात आहे त असांजी सिर्फ़ु ज़ात जो उहो अॻुवाण जंहिंखे टीलात चवंदा आहियूं, पोइ हुनखे ख़ासि कचहरी में बि ख़ासि करे विहारींदा आहियूं, हुनजे घोड़े खे बि ख़ासि वज़न ॾींदा आहियूं, हुनजे घर जे भाती खे बि ख़ासि वज़न ॾींदा आहियूं, अहिड़े नमूने सां आहे। अच्छा, पटके जे छुगे मां कहिड़ी ख़बर पवे थी? छुगो एतिरी वॾी ख़ासि ॻाल्हि कोन आहे, पर हाणे छॾण में कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे मतिलबु डिघेरो छॾण में मज़ो ईंदो आहे, कॾहिं छोटो छॾण में मज़ो ईंदो आहे, उमिरि जे ऐं ख़्याल जे हिसाब सां। जीअं मिसाल हाणे कुंभार क़ौम जो माण्हू आहे जी, ठीकु आहे, इहो ख़ासि ॻाल्हि आहे। ख़ासि ॻाल्हि हिकिड़ी इहा आहे त मतिलबु त इहा पंहिंजे काठी जो कमु अॻे सूटाड़ कंदा हुआ, हाणे अलाए केरु पियो करे। लोहार जो कमु अॻे लोहार कंदा हुआ, हाणे अलाए केरु पियो करे। हजामत जो कमु हजाम कंदा हुआ, हाणे अलाए केरु पियो करे। कुंभार जो दिलो अञा ॿियो केरु कोन थो ठाहे। सही। अच्छा, छाकाणि त हुन वटि को अहिड़ी टेक आहे। सही। मूं त मतिलबु सॼी ॼमार, हाणे 70 साल मुंहिंजी ॼमार थी आहे, हिकिड़ो दफ़ो ॿुधो त कुंभार ते केस दाख़िल कयो आहे। एॾी हुन में अशराफ़त आहे, सियाणप आहे, ॾाप आहे, ऐं दिलो बि हुन खां सवाइ अञा ॿिए कंहिं कोन ठाहियो आहे। ऐं कुंभार पटके जो छुगो कोन छॾींदो आहे, हाणे छॾींदो आहे अंदरि। अच्छा, माना हिकु वाहिद कम्यूनिटी कुंभार आहे जेका पटके जो छुगो मुंहिंजी सोच में, मुंहिंजी नज़र में इहा आहे। अच्छा, सही। उनखां पोइ पटके जो रवाजु ख़तमु थींदो पियो वञे, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? जीअं अॼु जो मॉडर्न दौरु आहे उनमें खोड़ माण्हू पटको पाइण ऐब सम्झंदा आहिनि, खोड़ मम्मी डैडी तव्हांजे मुताबिक़ त माण्हू आहिनि जेके उहो बसि ॿधण ई सम्झनि ॼाणनि नथा। सो अव्हां हिन दौरु ख़तमु थींदो पियो वञे, इनखे कीअं था ॾिसो? मतिलबु 20 साल जंहिंखे शौक़ु न थियो न पटके ॿधण जो, जी, पोइ हू को मयारी फर्ज़ी ॿधंदो, माना हुनखे पटके वारो चइबो कोन या पटके जो शौक़ीन कोन चइबो। मिड़ई हुन खणी मथो ढकियो आहे हिकिड़े ॾींहं जे लाइ, जीअं सकाफ़त में ई पिया ढकी। बाक़ी पटके जो शौक़ु जंहिंखे आहे उहो त किथां न किथां फाफा खाई मंज़िलूं काटे सिखंदो ऐं ॿधंदो। अच्छा, बिरादरी जो जेको मोज़िज़ माण्हू थींदो आहे, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में मुख़्तलिफ़ मोज़िज़ थींदा आहिनि, पोइ बिरादरी जो जेके मोज़िज़ माण्हू उनखे छा पटको ॿधणु लाज़मी हूंदो आहे? उहो जेकॾहिं पटको ई कोन ॿधंदो हूंदो त उहो मोज़िज़ थी नथो सघे।
छाकाणि त हुनजे पीउ ॾाॾे खे अवां सदाईं पटके सां ॾिठो हूंदो जी ऐं हुन पाण खे सॼी उमिरि पटके आउं मुंहिंजे घर जी ॻाल्हि करियां मुंहिंजो पीउ ऐं काको 2 हयाती ॾिठा 4 भाइर हुआ 2 कोन ॾिठा जी ठीकु है बनी में गुॾ कढण जो कमु कनि पटको ॿधियो पियो अच्छा वेचण जा इहे बाथरूम सिस्टम कोन हो खूह ते वेचंदा हुआ जी अच्छा जॾहिं ॾिसंदा हुआ त किथे ॿार बच्चो वेझो कोन थो ॾिसजे न तॾहिं हू जल्दी जल्दी होदी में वेंची पहिरीं पटको मथे ते रखंदा हुआ ऐं पोइ ॿिया कपिड़ा पाईंदा हुआ अच्छा एतिरे बिल्कुलु एतिरे क़दुरु आउं पीउ ऐं काके जी ॻाल्हि थो करियां वाह ज़बरदस्त अच्छा हाणे तुंहिंजो आख़िरी सुवालु आहे त माना सरदार या राणू फोत थी वेंदो आहे त उनजे बाद में पग जी रस्म थींदी आहे उहो कीअं थींदी आहे उहो पग जी रस्म ईअं हूंदी आहे मिसाल तौरु हाणे राणो आहे न त असां मूं सवेर ॻाल्हि कई त इहो टुवाल ॿधंदा आहियूं जी हाणे जेकॾहिं हुनखे पगदार आहे ऐं पग ॿधाई वई आहे पुराणे ज़माने खां वठी त मिसाल हुनजे घर में को अहिड़ो कज़ियो थियो आहे त हू जेको राणो आहे उहो ज़रूरी कोन्हे टुवाल ॿधे वेह उहो भले पटको ॿधे वेह माना उहो हिकिड़े ताज जो धणी आहे सही उहो भले पटको ॿधे वेठो आहे सही उन खां पोइ जेका पंहिंजे सिंध जे अंदरि तक़रीबन पटके ॿधण जी तव्हांजे मुताबिक़ कॾहिं खां इहा रवाज शुरू थी हूंदी रवायत इहा तमामु पुराणी हूंदी 100 सालनि जी कोन हूंदी पुराणी हूंदी अच्छा हज़ारे सालनि ते मुहित 1000 सालनि जी सही पटको अमूमन सम्झो वेंदो आहे त माना जेका जंग में तलवार जी धक बचाईंदो उहो छा वाकई सच आहे या सच आहे बिल्कुलु तलवार जे धक जे लाइ ऐं ॿियो बि जंगूं जहिड़ा हिते असां वटि पाण वटि बि इहे थींदा हुआ हिक ॿिए जा दुश्मन हूंदा हुआ हुनमें लठ कुआड़ी बि हलंदी हुई हुनमें पटको वॾो दफ़ा आहे छाकाणि त ॿियो कंहिं जिस्म में धक लॻे थो माण्हू बची सघे थो ऐं मुक़ाबले में बि वञी सघे थो मथे जा धक तमामु ख़तरनाक आहिनि दिमाग़ सां वास्तो रखनि था तंहिंजे करे हुनजो दफ़ा ज़रूरी आहे ज़बरदस्त ठीकु आहे खले